मां हिन दोस्त सां असांजे मिठूअ सां असांजा जेके सफ़र थियनि था या ट्रेवल्स थियनि था उनजे दौरान बि ही जेको शख़्स तव्हांजे साम्हूं स्टेज ते परफॉर्म करे थो दिलि में हुन वटि खोड़ सारी मोहबत तव्हां सभिनी जे लाइ आहे पर उहो घुमंदड़ फिरंदड़ लतीफ़ो आहे। मां हिकिड़ो 2 वाक़िया तव्हांखे ॿुधाइण थो घुरां पियो। हिकिड़ो दफ़ो एमिरेट्स एयरलाइन जे जहाज़ में दुबई पे वियासीं त हुते हीअ हमरा छो त बुनियादी तौर ते मिठूअ जी जेका सुञाणप तव्हांखे ख़बर हूंदी मुख़्तलिफ़ जानवरनि ऐं पखियुनि जूं ॿोलियूं कढणु हुनजी सुञाणप आहे त उते हुन वॾे आराम सां अॻी सीट ते मथो रखी ऐं मुख़्तलिफ़ पखियुनि जा आवाज़ कढणु शुरू कया। तव्हां यकीन ॼाणो त पूरे जहाज़ जो अमलो परेशान हो त इहे तितर इहे झिरकियूं ये तोता किथां आया आहिनि जहाज़ में ऐं पूरो जहाज़ परेशान हुयो जिन सीटुनि हेठां पे ॾिठो त इहे पखी आहिनि किथे ऐं मिठूअ वरी एॾी कमाल कारीगरीअ सां उन बि पोइते पे निहारियो अॻिते पे निहारियो त इहो ॼण त हीअ बि परेशान हुजे त बाक़ी पखियुनि जा आवाज़ किथां था अचनि। हिकिड़ो ज़बरदस्त फाउंटेन ठहियल हो दुबई में ऐं उन सां गॾु ॿी फोटो पे कढायासीं त हिन चयो त काई साहिबु जेकॾहिं हे पाण वटि हुजे हा न ॾाढो फिनिशिंग सां हिकिड़ो घोड़ो ठहियल हुयो ऐं बिल्कुलु अटैकिंग घोड़ो ठहियल हुयो हुनजे पाण वटि हुजे हा त हेठां माण्हू लिखी वञनि हलो हलो गॾु ख़ुदा बख़्श हलो। सो असांजो क़ादिर बख़्श मिठू मोहब्बती माण्हू जिते बि मिले मोहब्बतुनि सां मिले तव्हां में मोहब्बतूं वंडे थो मोहब्बतुनि जो सफ़ी खोड़ ज़ोरदार ताड़ियुनि सां असांजे मिठूअ खे हिते तव्हां भलीकार चओ तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं विखेरींदो क़ादिर बख़्श मिठू। हलो यासिर कादी साहब तुंहिंजी वॾी महिरबानी तो मुंहिंजे नाले जो बजट पेश कयो या तुंहिंजी वॾी महिरबानी अल्लाह तोखे ख़ुशि रखे अल्लाह साईं तोखे वरी हयाती ॾे ज़ोरदार ताड़ियूं असांजे अनाउंसर आहे इहा असांजी सुञाणप आहे असांखे सुञाणनि माण्हू था जॾहिं हीअ अनाउंसमेंट कनि था अल्लाह करे असांजो कल्चर डिपार्टमेंट ख़ुशि हुजे अल्लाह साईं असांजे अकबर लिगारी साहिब खे वॾी हयाती ॾे तंदुरुस्ती ॾे अल्लाह हुनखे शिफ़ा ॾींदो। हीअ असांजा उस्तादनि साज़िंदा अल्लाह हिनखे वॾी हयाती ॾे। ढोलक ते उस्ताद मोहम्मद ख़ान तबले ते उस्ताद महर अली साईं पेड ते उस्ताद ज़फ़र कीबोर्ड ते उस्ताद शाहिद रज़ा साहब पीर बश्क पीरियल साईं ऐं मास्टर साईं दौलत ॻाल्हियूं कयो यासिर भाउ पखियुनि जूं त मुंहिंजो नालो बि मिठू आहे हाणे मिठू उहो पखीअ में पालियो हुनखे खारायो जो ॻाल्हाईंदो न तो ॻाल्हाईंदो कोन हिकिड़ी दां हूंदी आहे उनजी ख़ाली दरवाज़ो पिंजरे खोले त भॼां हिकिड़ी कहिड़ी दां ये उस्ताद प्राइमरी जो ॿारनि खे अदब सेखारे जे मिठू पाले त हुनखे अदब सेखारींदो त अदब सां ॻाल्हाईंदो मिठू पुट मिठू चवंदो मिठू तूं चुप मिठू तोखे बुख लॻी आहे अचे मेवो खा महिरबानी न खा तूं खा चुप चुप। ये ढोलक वारो उस्ताद मोहम्मद ख़ान ही जो ढोलक वॼाईंदो त मिठू पालींदो छा कंदो ॾिसंदो ढोलक वॼाए हाणे उस्ताद इहो ढोलक मिठू जो जब मिठू हिकिड़ो फनकार गाए थो मिठू पालियां मिठू छा कंदो उहो कलाम ॻाईंदो गीत ॻाईंदो लोकगीत मोर थो टिल्ले राणा मोर थो टिल्ले सोत मामन जे कुल्ले सोत चाचन जे कुल्ले। झिरकी जो नंढड़ो बच्चो पंहिंजी माउ खे सॾु कंदो माउ जॾहिं हुनखे दाणा ॾींदी सॾु कंदी बच्चा जवाब ॾियनि मख जो आवाज़ आहे हाणे हिकिड़ो हमरा सुतो पियो हुनखे मख तंग थी करे गर्मी विद लोड शेडिंग मख हमरा सुतो पियो मस अञा अख लॻी मच्छर जो आवाज़ अॻे मच्छर हूंदा गाए वॼाए चकण त हाणे अलाए गैर मुल्की कहिड़ा मच्छर आया आहिनि ख़बर ई कान थी पई चक किथे त हाणे त माण्हू खने किथे थो अॻे जो मच्छर माण्हू सुतो पियो आहे। फनकार ख़ुशि हुजनि मुख़्तलिफ़ साज़ आहिनि असांजे सिंधी मौसीक़ी में जेके साज़ आहिनि हुनजा आवाज़ आहिनि जीअं असांजे सारंगी नवाज़ सारंगी वॼाए उहा बि हिकिड़ी
सारंगी एक तारो दंबूरो शरनाई नंढी शरनाई वॾी पर उन खां बि हिकिड़ो नंढड़ो साज़ चंक चंक जे वॼे त हुन जो हिकिड़ो आवाज़ आहे शरनाई नंढी शरनाई वॾी शरनाई सरकस खे वॼनि पैसा न आहिनि नंढी शरनाई अरे वॾी खां त पुछे पंहिंजे साल ते तरी वॾी शरनाई बैंड बाजे वारो नंढो बाजे वारो वॾे खां पुछंदो वॾो पैसा अचण शुरू थिया त न बैंड बाजे में जमालो कमाल नंढो बाजो वॾो बाजो पुराणो बाजो नंढड़ा ॿार वेठा आहिनि अलाह हिनखे हयाती ॾे अॻे माण्हू ॿारनि खे आॾींदियूं तेल फुलील तंजणा पींघा ॿारनि जा लोॾूं फकियूं ॿारनि जो अॼुकल्ह फकियूं आहिनि ई कोन सहूलियत ॿारनि जा शैम्पू ॿारनि जा पाउडर ॿारनि जा साबुण वॾी ॻाल्हि आहे ॿारनि जा पैम्पर सहूलियत अॻे मां ॾींदी खाध में मिलावट कान्हे त ॿार जो मथे सुर नाज़ुक ॿार पैम्पर खुलो ॿार आज़ाद थी वियो आज़ाद ॿार जो थी वियो त हुन रोअण में आवाज़ ई आवाज़ ख़ुशी में जिन माण्हू नचंदा बि आहिनि ॻाईंदा बि आहिनि जीअं हिन फनकारनि तमामु सुठी डांस कई अलाह हिनखे हयाती ॾे पंहिंजे फन में ई कमाल आहिनि पर हू फनकार कमाल आहिनि जेके पेर में छेर ॿधी नचनि गिंगरिया ॿधी नचनि त कमाल नंढड़ो डांसर नंढड़ा गिंगरा वॾो डांसर वॾा गिंगरा तमामु नंढड़ो डांसर तमामु नंढड़ा गिंगरा तमामु वॾो डांसर उस्ताद ॿियनि खे तालीम थो डांस ॾींदो हुन वॾा गिंगरा ई डांसर डांस कनि घोर मचनि पियो इनाम मिलनि पिया पप्पू कोटक भा त हुननि जो अंदाज़ डांसर नज़र पई को माण्हू दोस्त परे वेठो न सॾु कयो हलिया पंहिंजो इनाम वठि रशियाऊं नथो अचां तूं अचु पंहिंजो इनाम वठि हाणे हितां डांसर ॾहे अवां न अचे उहा गिंगरिया कीअं वञे नंढड़ो डांसर हाणे उते पहुतो जो त पैसनि में तेज़ाई त डांसर जे पेरनि में त हिन पासे ॿी डांसर खे सॾु कयो हुन वॾा गिंगरिया उहो हिते नचे उहा न अचे ॾाकण ॾे त उहो गिंगरिया कीअं वञे उते पहुतो त हुनजे पेरनि में तेज़ाई ॿिन्ही
डांसर जो मुकाबलो नंढो डांसर नंढा गिंगरिया वॾो डांसर वॾा गिंगरिया ॿिन्ही जो मुकाबलो नंढा गिंगरिया किरन का धागो टुटो गिंगरिया गिंगरिया हिकु हिकिड़ी अलॻि अलॻि गिंगरी जा वाल हाज़िर परेड हेलीकॉप्टर फायरिंग बैंड फौजी जे जवान परेड कनि त हुननि जे बूटनि जो आवाज़ फायरिंग खतरे जो विसल एम्बुलेंस गाॾी हुन जो सायरन पुलिस जी गाॾी जो सायरन सभु मिले जुलियो आहे यासिर साहब